नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। हमारी बढ़िया ख़बर ॾिना हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स मुबारक त ख़त्म थी वियो, पर अफ़सोस शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते गंदगी जा ढेर नज़र ईंदे खेड़ा जे कप ते गंदगी जो आज़ार ख़त्म न थी सघियो। लतीफ़ कॉलोनी, हुनरमंद कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ मस्जिदनि, इमाम बारगाहनि, औतारनि जे अॻियां गंदगी जा वॾा ढेर नज़र ईंदे गंदगी जे करे निमाज़िन ऐं स्कूल वेंदड़ शहरियुनि तोड़े मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। गंदगी जे सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं बि वधण लॻियूं आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त टाउन अमलो मुसलसल गाइब हूंदो आहे। गंदगी 15-15 ॾींहं गॾु थी वेंदी आहे, पर अमलो पंहिंजूं मनमानियूं कंदे नज़र अंदाज़ करे छॾींदो आहे। असां मुतालबो था कयूं त कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं ज़िले चेयरमैन मखदूम फ़खुर ज़मा खां अहिड़े टाउन अमले खे हटाए कंहिं ॿिए अमले खे मुक़ररु करे हिन गंदगी जे आज़ार खां छुटकारो ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।